अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडियो न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां अल रखियो अबरोजी। मोरो में सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना वायरस के हवाले से कयल लॉकडाउन के 25 ॾींहं गुज़री विया। उन सिलसिले में मोरो में लॉकडाउन के हवाले से के बेहतर इंतजाम न थी सघिया। तक़रीबन सॼो शहर खुलियल नज़र अची रहियो आहे। माण्हुनि जे हुजूमनि सां अच वञ जारी आहे। जेके दुकान न खोलणा आहिनि उहे खुलियल नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त इंतज़ामिया शहर में नज़र न पई अचे ऐं महसूस ई थी रहियो त ॼण मोरो में लॉकडाउन आहे ही न। अगर अड़ी सूरत हाल रही तो कोरोना वायरस के हवाले से वबा फैलिजी सके थी ऐं वॾो जानी ऐं माली नुक़सान थी सके तो। ॿिए तरफ़ एहसास किफ़ालत इमरजेंसी प्रोग्राम या 3 सेंटर मोरो में खुलियल आहिनि, जिते पिण वॾे तइदाद में औरतूं हुजूम जे सूरत में मौजूद आहिनि ऐं सेंटर में के बि बहितर इंतज़ाम नज़र न अची रहिया आहिनि। कवरेज लाइ वेंदड़ सहाफ़ी जी टीम खे मौजूद पुलिस एहलकारनि उहो चई रोके छॾियो त असांखे बाला ऑफिसरनि हुकुम ॾिनो आहे त सेंटर जी का बि कवरेज न करणु ॾिनी वञे ऐं सहाफ़ियुनि खे सेंटर अंदरि पिण न छॾियो वञे। अहिड़े अमल ते हितां जे शहरनि चयो त मोरो जी इंतज़ामिया जी लापरवाही जे करे लॉकडाउन जी भञकड़ी थी रही आहे ऐं तमामु माण्हू शहर में रवां दवा आहिनि। हरंद माण्हुनि जी भीड़ ऐं रश नज़र अची रहिया आहे, जंहिं मां साबित थिए थो त हुकूमत जे लॉकडाउन ते इंतज़ामिया जी का बि दिलचस्पी न आहे, जंहिं करे वबाई बीमारी कोरोना वायरस मक़ामी लेवल ते अहिड़ी सूरत हाल में फैलिजी वेंदी जॾहिं त सहाफ़ियुनि कवरेज खां रोकण ते सहाफ़ियुनि में सख़्तु ताप पखिड़िजी वियो आहे। इंतज़ामिया जी लापरवाही नाअहली लॉकडाउन जी भञकड़ी जी रिपोर्टिंग ज़ाहिर ऐं साम्हूं न अचे, जंहिं करे सहाफ़ियुनि सां अहिड़ो रवैयो रखियो पियो वञे। मोरो जे कलम धड़ियुनि मुतालबो कयो त हिन मामले ते नोटिस वरितो वञे ऐं असांखे कवरेज करणु ॾिनी वञे। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।